यूहन्ना अध्याय 15। येशू अंगूर जी सच्ची वल आहे। येशूअ उन्हनि खे चयईं, अंगूर जी सच्ची वल मां आहियां ऐं मुंहिंजो पिता परमेश्वर किसान आहे। जेकी टारी मूंसां जुड़ियल आहे ऐं फल नथी खणी अचे उहो उनखे कटे थो छॾे, ऐं जेकी टारी फल खणी थी अचे उनखे उहो सुठी तरह साफ़ कंदो आहे ताकी उहा अञा वधीक फल खणी अचे। मां जेके बि ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि खे स्वीकार करण जे द्वारा तव्हां त पहिरियों खां ई शुद्ध थी विया आहियो। तव्हां मूंसां जुड़ियल रहो ऐं मां तव्हां सां। जीअं त टारियूं अगरि अंगूर जी वल सां जुड़ियल न रहनि त उहे पंहिंजो पाण फल न खणी अची सघंदियूं आहिनि, उअं ई अगरि तव्हां मूंसां जुड़ियल न रहंदव त तव्हां बि फल न खणी अची सघंदा आहियो। मां अंगूर जी वल वांगुरु आहियां ऐं तव्हां टारियुनि वांगुरु आहियो। जेको मूंसां जुड़ियल थो रहे ऐं मां उन सां, त उहो ॾाढा फल खणी ईंदो, छोकी तव्हां मूंखां अलॻि थी करे कुझु बि न करे सघंदव। जेकॾहिं कोई मूंसां जुड़ियल नथो रहे त उहो अलॻि थियल टारीअ वांगुरु फिटो कयो वेंदो ऐं पोइ उहा सुकी वेंदी ऐं माण्हू उन सुकल टारीअ खे गॾु कंदा आहिनि ऐं उन्हनि खे बाहि में फिटो कंदा आहिनि ऐं साड़े छॾींदा आहिनि। अगरि तव्हां मूंसां जुड़ियल रहंदव ऐं मुंहिंजी सिख्याउनि ते अमल कंदा रहंदव त जेको कुझु तव्हां चाहियो उहो पिता परमेश्वर खां घुर्जो त उहो तव्हांखे मिलंदो। मुंहिंजे पिता परमेश्वर खे महिमा इन ॻाल्हि जे द्वारा ई मिलंदी आहे कि तव्हां ॾाढा फल खणी अचो, ऐं ईअं करण सां ई तव्हां मुंहिंजा चेला ठहंदव। जीअं पिता परमेश्वर मूंसां प्यारु कयो अथई उअं ई मां तव्हां सां प्यारु कयो आहे। मुंहिंजे प्यार में क़ाइमु रहो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी आज्ञाउनि जो पालन कंदव त मुंहिंजे प्यार में क़ाइमु रहंदव, जीअं मां पंहिंजे पिता परमेश्वर जी आज्ञाउनि जो पालन कंदो आहियां ऐं उन जे प्यार में क़ाइमु रहंदो आहियां। मां इहे ॻाल्हियूं तव्हांखे इन करे चयूं आहिनि ताकी जीअं मां आनंदित आहियां अहिड़ो आनंद तव्हां बि अनुभव करे सघो ऐं तव्हांजे अंदरि आनंद जी भरपूरी थी वञे। मुंहिंजी आज्ञा इहा आहे कि जीअं मां तव्हां सां प्यारु कंदो आहियां उअं ई तव्हां बि हिक ॿिए सां प्यारु कयो। हिकु महान प्यारु इहो ई आहे कि कोई पंहिंजे दोस्तनि जे लाइ पंहिंजी जान ॾे। मुंहिंजूं ॾिनल आज्ञाउनि जो अगरि तव्हां पालन कयो त तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो। हाणे खां मां तव्हांखे दास न चवंदुमि, छोकी दास खे न ख़बर हूंदी आहे कि उन जो स्वामी छा कंदो आहे, पर मां तव्हांखे दोस्त चयो आहे, छोकी मां जेके ॻाल्हियूं पंहिंजे पिता परमेश्वर खां ॿुधियूं आहिनि उहे सभु तव्हांखे ॿुधाए छॾियूं आहिनि। तव्हां मूंखे न चूंडियो आहे, पर मां तव्हांखे इन करे चूंडियो आहे ऐं मुक़ररु कयो आहे ताकी तव्हां संसार में वञो ऐं फल खणी अचो ऐं तव्हांजो फल क़ाइमु रहे, ताकी जेको कुझु तव्हां मुंहिंजे नाले सां पिता परमेश्वर खां घुरो त उहो तव्हांखे ॾे। मां तव्हांखे इहे आज्ञाऊं इन करे थो ॾियां ताकी तव्हां हिक ॿिए सां प्यारु कयो। संसार जो येशूअ जे चेलनि खां नफ़रत करणु। संसार जा माण्हू जेके परमेश्वर खे नथा सुञाणनि, अगरि उहे तव्हां सां नफ़रत था कनि त इन ॻाल्हि खे यादि रखो कि तव्हां खां पहिरियों उन्हनि मूंखां नफ़रत कई आहे। अगरि तव्हां इन संसार जे माण्हुनि वांगुरु हुजो हा जेके परमेश्वर खे नथा सुञाणनि त उहे तव्हां सां प्यारु कनि जीअं माण्हू पंहिंजनि सां प्यारु कंदा आहिनि, पर तव्हां इन संसार जे माण्हुनि वांगुरु न आहियो, छोकी मां तव्हांखे संसार मां चूंडे वरितो आहे। इन जे करे ई संसार जा माण्हू तव्हां सां नफ़रत था कनि। जेकी ॻाल्हि मां तव्हांखे चई हुई उनखे यादि रखिजो कि हिकु दास पंहिंजे स्वामीअ खां वॾो न हूंदो आहे। अगरि संसार जे माण्हुनि मूंखे सतायो आहे त उहे तव्हांखे बि सताईंदा, ऐं अगरि उन्हनि मुंहिंजी सिख्याउनि जो पालन कयो त उहे तव्हांजी सिख्याउनि जो बि पालन कंदा। पर इहो सभु व्यवहार उहे तव्हां सां इन करे कंदा छोकी तव्हां मुंहिंजा चेला आहियो, ऐं इन करे बि छोकी उहे मुंहिंजे मोकिलण वारे पिता परमेश्वर खे न सुञाणींदा आहिनि। अगरि मां न अचांव ऐं इन्हनि खे परमेश्वर जे बारे में सचाई न ॿुधायांव त इहे पापी करार न ॾिना वञनि, पर हाणे मां अची करे इन्हनि खे सचाई ॿुधाई आहे। इन करे हाणे इन्हनि वटि पंहिंजे पापनि जे लाइ कोई बि बहानो कोन्हे।
जेको मूंखां नफ़रत कंदो आहे उहो मुंहिंजे पिता परमेश्वर खां बि नफ़रत कंदो आहे। जेके अद्भुत चिन्ह चमत्कार मां इन्हनि जे विच में कया आहिनि अहिड़ा त कंहिं बि इन्हनि जे विच में कॾहिं बि न कया आहिनि। सो अगरि मां इहे अद्भुत चिन्ह चमत्कार न कया हुजनि हा त इहे पापी करार न ॾिना वञनि हा। पर हाणे त उन्हनि इहे ॾिसी करे बि मूंसां ऐं मुंहिंजे पिता परमेश्वर सां नफ़रत कई अथऊं। इहो सभु थियण सां पवित्र शास्त्र में लिखियल इहो वचन पूरो थियो कि उन्हनि बेवजह ई मूंखां नफ़रत कयूं। पर जॾहिं उहो मददगार ईंदो जंहिंखे मां तव्हां वटि पिता परमेश्वर जी तरफ़ां मोकिलींदुमि, मतिलबु सत्य जो आत्मा जेको पिता परमेश्वर जे तरफ़ां ईंदो, उहो आत्मा मुंहिंजे बारे में गवाही ॾींदो ऐं तव्हां बि मुंहिंजा गवाह थींदव, छोकी तव्हां उन वक़्त खां ई मूंसां गॾु रहिया आहियो जॾहिं खां मां सेवकाईअ जी शुरूआत कई आहे।